कराची में बाहि सबब सड़ी तबाह थियल गुल प्लाज़ा खे सील करण जो अमल शुरू थी वियो आहे। इमारत खे प्लास्टिक जे ग्रीन नेट लॻाए बंदि कयो पियो वञे। टेक्निकल टीम इमारत जो जाइज़ो वठण लाइ पहुतल आहे। रेस्क्यू में ऐं सर्च ऑपरेशन मुकमल थियण बाद अॼु बिल्डिंग खे सील कयो पियो वञे। सड़ी फोत थी वियल 73 माण्हुनि मां 23 ॼणनि जी सुञाणप थी वई आहे। डिप्टी कमिश्नर ॾखण जावेद नबी खोसो जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल संदसि चवणु आहे त गुम थी वियल माण्हुनि जी फ़हरिस्त में मजमूई तौर ते 79 ॼणनि जा नाला शामिल हुआ। गुम थी वियल 13 माण्हू अहिड़ा हुआ जिन जे वारसनि DNA न कराई। अञा बि कंहिंजो माण्हू गुम आहे त उहो राब्तो करे सघे थो। म्यांमार जे परॾेही वज़ीर जी परॾेही आफ़ीस आमद। नायब वज़ीर आज़म ऐं परॾेही वज़ीर इसहाक डार मुअज़्ज़िज़ महिमान जी आजियां कई। इसहाक डार जो चवणु आहे त पाकिस्तान ऐं म्यांमार जा लाॻापा गॾियल एहतराम ते वधियल आहिनि। ॿिन्ही मुल्कनि जे ॿितरफ़नि लाॻापनि जी डिघी तारीख़ आहे। म्यांमार सां सभिनी शोबनि में लाॻापनि खे हथी ॾियणु चाहियूं था। पाकिस्तान म्यांमार सां भाईवारीअ खे तमामु घणी अहमियत ॾिए थो। पाकिस्तान म्यांमार में अमन तरक़ी ख़ुशहाली चाहे थो। म्यांमार जे परॾेही वज़ीर जो चवणु आहे त पाकिस्तान सां लाॻापनि खे अहमियत ॾियूं था। मुख़्तलिफ़ शोबनि में सहकार खे हथी ॾियण जा मौक़ा मौजूद आहिनि। क्रिकेट टीम T20 वर्ल्ड कप में शिरकत कंदी या न फ़ैसिलो अॼु थींदो। PCB चेयरमैन मोहसिन नक़वी चयो आहे त T20 वर्ल्ड कप में टीम मोकिलण जो फ़ैसिलो अॼु वज़ीर आज़म सां सलाह मशवरे खां पोइ थींदो। हुकूमत जेको फ़ैसिलो कंदी उन ते अमल कयो वेंदो। PCB ऐं ICC जे ॿिटे मयार खे रद्द करे थो। पाकिस्तान क्रिकेट जे सुनहरी उसूलनि खे नज़र में रखंदे बांग्लादेश जी हिमायत कई। सियासत सटियल क्रिकेट कंहिंजे बि मुफ़ाद में न आहे। सभिनी खे क्रिकेट जे उसूलनि ते हलणु घुरिजे। नवाबशाह वेझो काज़ी अहमद रोड ते ख़ैर शाह स्टाफ वटि कार ट्रक ऐं चिंची रिक्शा में टक्कर। काज़ी अहमद वासी 3 ॼणा फोत 4 ज़ख़्मी थी पिया। फोतनि में हाजी खान जतोई मंठार जतोई सद्दाम शामिल आहिनि। फोतनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे नवाबशाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो। घोटकी भरिसां बाईपास ते बीठल ट्रॉलर खे पुठियां ईंदड़ मज़दा जो टक्कर लॻो। मज़दा ड्राइवर फोत थी वियो। हिकु ज़ख़्मी फोतीअ जी सुञाणप रहीमयार ख़ान वासी अहसन माशी नाले सां थी आहे। सोबतपुर भरिसां बस ऐं रिक्शा में टक्कर थी पियो। रिक्शा ड्राइवर फोत थी वियो। 10 ज़ख़्मी थिया आहिनि। फोतीअ जो लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ॿिनि ज़ख़्मियुनि खे गॾिजी जोगी हालत में जैकबाद मुंतक़िल कयो वियो आहे। कोटलालू वेझो नौजवान तशद्दुद जो निशानो बणाइण खां पोइ गोलियूं हणी क़त्ल थी वियो। ॻोठ मोहम्मद पन्ना ख़ासकेली वासी 25 वरहनि जे फैसल ख़ासकेली जो तशद्दुद थियल ऐं गोलियूं लॻल लाश हथायो आहे। पुलिस पहुची मक़तूल जो लाश अस्पताल खणाई वई आहे। वधीक जांच शुरू कई वई आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े झलमक्सी में अणॼातल हथियार बंदनि जी कार ते फायरिंग थी आहे। औरत मारिजी वई। औरत ऐं निगरी ज़ख़्मी थियूं आहिनि। मक़तूल औरत शहरी कुर्बान आराइन जे घर वारी हुई। ज़ख़्मी खे अस्पताल आंदो वियो आहे। उमरकोट में क़त्ल थी वियल नौजवान वारे वाक़े ख़िलाफ़ शटर बंद हड़ताल थी आहे। गुज़िरियल राति मोती चौक भरिसां हथियार बंदन नौजवान मोहम्मद इस्माइल समेजो खे क़त्ल करे छॾियो हो। वाक़े ख़िलाफ़ समेजा बिरादरी जे माण्हुनि शहर बंदि कराए छॾियो। अमेरिका जे मुख़्तलिफ़ रियासतुनि में बर्फ़ानी तूफ़ान सबब ज़िंदगी मफ़लूज थी वई। 7 ॼणा अजल जो शिकार थिया आहिनि। वाशिंगटन, न्यूयॉर्क, टेक्सास, ओक्लाहोमा, न्यू जर्सी समेत ॿियनि रियासतुनि में बर्फ़बारी थी आहे। न्यूयॉर्क जे ॿहिराड़ियुनि में पारो काटू 49 डिग्री थी वियो आहे। अमेरिका में मजमूई तौर 16,000 उॾामूं मुलतवी कई वियूं आहिनि। 8 लख माण्हू बिजलीअ खां महरूम आहिनि। 24 रियासतुनि में एमरजेंसी लागू कई वई आहे। 24 करोड़ खां मथे माण्हू मुतासिर थियण जो ख़दशो आहे। वाशिंगटन ऐं भरपासे में 6 खां 10 इंच बर्फ़बारी जी अॻकथी कई वई आहे। अॼु खां आफ़ीसूं बंदि रखण ऐं स्कूलनि में ऑनलाइन क्लासिस ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। न्यूयॉर्क जे गवर्नर केथी ऐं मेयर ज़हरान ममदानी जी प्रेस ब्रीफिंग। अमलदारनि मूजिबि न्यूयॉर्क जे वाटर टाउन में पारो काटू 34 ऐं कोपनहेगन में काटू 49 डिग्री रिकॉर्ड कयो वियो आहे। न्यूयॉर्क जे मुख़्तलिफ़ हिसनि में 8 खां 18 इंच बर्फ़ पवण जो इम्कान आहे। ज़हरान ममदानी ॿुधायो त शहर में 5 ॼणा फोत थी चुका आहिनि। अवाम गैर ज़रूरी न निकिरे। कैनेडा में बर्फ़बारी ऐं थधि जी लहर जारी आहे। 900 उॾामूं मुअत्तल कयूं वयूं आहिनि। मॉन्ट्रियल में हज़ारे माण्हू बिजलीअ खां महरूम थी विया आहिनि। नोवा स्कोशिया में 25 खां 40 सेंटीमीटर बर्फ़ पवण जी अॻकथी कई वई आहे। सिंध में सर्दी जी लहर बरक़रार आहे। मोहनजो दड़ो
2 डिग्री सेंटीग्रेड सां सभ खां थधो इलाइक़ो बणियल आहे। मौसमियात खाते मूजिब कराची में घटि गर्मी पद 11.5 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। हवा में घिम जो तनासुब 46 सैकड़ो 11 किलोमीटर फी कलाक जी रफ़्तार सां हवा हली रही आहे। हैदराबाद, सखर, मिठी, मीरपुर खास, दादू, खैरपुर, शहीद बेनज़ीराबाद ऐं ॿियनि इलाक़नि में शदीद सर्दी बरक़रार आहे। ईंदड़ कुझु ॾींहनि दौरान बि सिंध में थधि ऐं मौसम खुश्क रहण जो इम्कान आहे। बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात ऐं बर्फ़बारीअ जो सिलसिलो जारी आहे। मस्तौंग शहर ऐं भर पासे वारनि इलाक़नि में सर्द हवाउनि सां बर्फ़बारी थी रही आहे। क़ौमी शाहराह लख पास वटां बर्फ़ हटाइण लाइ ऑपरेशन जारी आहे। क़ौमी शाहराह ते ट्रैफ़िक जी रवानी बरक़रार रखी वई आहे। नौशकी ऐं खारान में बरसात थी रही। मौसमियात खाते पारां अंगारे ताईं बरसात ऐं बर्फ़बारी जी अॻकथी कई वई आहे। बलोचिस्तान, गिलगित बल्तिस्तान, केपी, कश्मीर ऐं मरी में बर्फ़बारी जो इम्कान आहे। पंजाब जे मुख़्तलिफ़ इलाक़नि में वक़्फ़े वक़्फ़े सां बरसात पइजी सघे थी। स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट ऐं सिंध रेंजर्स जी कराची जे इलाइक़े गार्डन में कार्रवाई। 2 भत्ताखोर मारिजी विया आहिनि। मारिजी वियल जवाबदार जी सुञाणप हसन उर्फ़ बेलचा ऐं तनवीर उर्फ़ तितर जे नाले सां थी आहे। रेंजर्स तर्जुमान जो चवणु आहे त मारिजी वियल ॿिन्ही जवाबदारनि जो तालुक़ जमील झांगा ऐं ज़ाहिद लाडला ग्रुप सां आहे। मारिजी वियल जवाबदार सोल्जर बाज़ार ऐं जमशेद टाउन में भत्ताखोरी में मुलविस हुआ। जवाबदार कारोबारी मर्कज़नि, दुकानदारनि, बिल्डर्स ऐं रेस्टोरेंट्स तां भत्तो वठंदा हुआ। जवाबदार स्ट्रीट क्राइम जे 300 खां मथे वारदातनि में पिणु मुलविस हुआ। मारिजी वियल जवाबदार आदि ॾोहारी ऐं केतिरा ई भेरा जेल पिणु वञी चुका आहिनि।